अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छारेस चाकर खान हाणे जाबिर खान ऐं कासिम खान के गोरे उन्हनि खे मारे छॾींदो। जाबिर खान ज़ख़्मी हालत में चाकर खान खां अॻिते निकिरी वेंदो। छारेस अकबर खान हाणे सावल खान जे विच में ऐं सिकू जे विच में ॻाल्हियूं कराईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो हौसला वधंदो ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस चाकर खान ऐं दिलावर खान खे साफ़ साफ़ चए छॾींदो त असां जेको आहे जेसीं ताईं जाबिर खान ऐं कासिम खान खे नथा मारियूं ऐं उन्हनि जो को बिलो नथा कयूं जेसीं ताईं असांखे घर वापसि न आहे हलणो। छो जाबिर खान ज़ख़्मी हालत में आहे ऐं हू हाली हाली थकिजी पवंदो त पोइ पाण ई हू वेही रहंदो, पोइ असां उन जे मथां हाली हमलो कंदासीं। दिलावर चवंदो त हा सोटर बस तूं सही पियो चवे, अलाए कंदो त उहो जाबिर खान असांजे रुख चढ़े त सभई बारूद उन जे सीने में लाहे छॾिया। रेस चाकर खान चवंदो त सोटर दिलावर बस तूं परेशान न थी, तमामु जल्द जेको आहे जाबिर खान असांजे वेझो आहे, उहो असांखे मिली वेंदो ऐं हू हिते ई लिकल आहे ऐं हू ज़ख़्मी हालत में। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको रेस चाकर खान खां अॻिते फ़िलहाल निकिरी वेंदो दापड़ा सापड़ा खाई। पोइ रेस चाकर खान उनजो पीछो करे 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 पोइ आख़िर ताईं जॾहिं जाबिर खान ऐं कासिम खान गॾु थिए न त पोइ रेस चाकर खान वरी उन्हनि मथां नएं हमलो कंदो। पोइ उहे पाण में गॾु हूंदा। पोइ रेस चाकर खान उन्हनि खे उते ई पूरो करे छॾींदा, मतिलबु त ॿिन्ही भाइरनि खे उते ई मारे छॾींदो। तमामु जल्द जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे, उनजे करे जाबिर खान ऐं कासिम खान खे थकाए मारींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रेस अकबर खान जेको आहे सावल खान खे घुराईंदो। सावल खान खे चवंदो त हाणे जेको आहे तव्हांखे कीअं बि करे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं, अगरि जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं न कंदो त पोइ मां सिकू तव्हांजे हवाले ईअं कॾहिं बि न कंदुसि, इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। सावल खान चवंदो रेस अकबर खान अगरि जेकॾहिं इन ॻाल्हियुनि जे करे सिकू ॾोही निकितो त पोइ असां हर हाल में सिकू खे मारींदासीं। असांजो सिर्फ़ु इहो ई फ़ैसिलो आहे त असां जेको आहे सिकू खे मारे ऐं पंहिंजो पलांद कयूं। रेस अकबर खान चवंदो सावल खान ईअं मां कॾहिं बि थियण न ॾींदुसि, अगरि जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं त पोइ भले ॻाल्हियूं कयो, ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां ऐं हर हाल में तव्हां सां इंसाफ़ थींदो। सावल खान चवंदो रेस अकबर खान मां ईअं कॾहिं बि ॻाल्हियूं न कंदुसि। दोस्तों उमीद त कहाणी ईंदी आहे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।